अस्सलाम वालेकुम दोस्तों, जिन भाइयों ने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया पहले हमारे चैनल को सब्सक्राइब करें और साथ में बेल आइकन बटन को दबा दीजिए लेटेस्ट वीडियो देखने के लिए। वीडियो अच्छी लगे तो लाइक शेयर जरूर करना। थैंक्स फॉर माय वाचिंग। साईं वहा भी था चवन त औरतुन जो पीरन ते वणन शरीयत में जायज ना है। भला पुछो वहा बिन खां तहां जो जालू जो काठू करण भी दोन जायज है। अब ॻाल्हायो भला जे रेशम गली में कपड़ो वठण वञनि त उते भी जायज है। सही नी माल ॾिसण वञनि त बाकी पीर ते न वञनि। छो अदा जेकॾहिं बा पर्दा पर्दो फर्ज आहे, समझो था न। बाकी इए न थे जो हिकु धनु ऐं 13 रनू इहो भी जायज कोन्हे। अब आइए न सही वो कुटी मथे ते और खैर जो हिकड़ो धनु 13 रनियूं न चाहींदो वञे। मां तहां खे तो चवां लंघा मंगणहार सुञाणंदा हो तहां जे मुल्क में आहिनि अलाए कोन्हनि। हाणे मूंखे खुदा कारण ॿुधायो अवां कंहिं लंघे खे चओ त 1000 रुपयो तोखे असां ॾींदासीं। 1000 घणो आहे भाउ? तूं महिरबानी करे पंहिंजी ज़ाल असांजे आॾो न चाहे। न चाहींदो लंघो चवंदो मां बेगैरत कोन आहियां, 1000 रुपए के थुक भी कोन हणा, मां ज़ाल तुंहिंजे आॾो छो न चाहियां। हैफ़ बणा तूं लंघे के भी मारे वियो जो सॼे ॻोठ जूं रनू घर में गॾु करे विच ते लंघो भी हारे रनू न चाहींदो आहे। तूं त लंघे के भी मारे वियो। गैरत कर मुसलमान। पर्दो मुसलमान जे मथा फर्ज आ। पीर ते वने त भी पर्दे सां, कमकार सां वने त भी पर्दे सां। बगैर पर्दे जे वणो मस्जिद में भी जायज कोने को, बगैर पर्दे जे पीर ते वणो भी जायज कोने। बाकी जी बा पर्दा वने गैरन जे साम्हूं न वने, माण्हुनि जी भीड़ न हुजे, मेलो मलाखड़ो न हुजे, पंहिंजे मुल्क अल्लाह वारे जे मज़ार तां फातिहा पढ़ी अचे त को हर्ज कोने। शरीयत पाक में